असुलु आशिक़नि जो सिर न सांढणु कमु। असुलु आशिक़नि जो सिर न सांढणु कमु। सौ सेसां अॻुरो संदो दोसां दम। इहो हॾो ऐं चम पिक परियां जी न परे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलामु अलैकुम। द हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां तव्हांजो पंहिंजो तामीर हुसैन। मास्टर चंद्र मौसीक़ी ऐं गायकीअ जे दुनिया में वॾो नालो कमाईंदड़ सिंध जो भलोड़ो राॻी डिसंबर 1907 ईस्वी ठारू शाह में संदसि जनमु थियो। मास्टर चंद्र खे नंढपण खां ई मौसीक़ीअ जो ॾाढो शौक़ु हुयो। संदसि जनमु हिकु ज़मींदार ख़ानदान में थियो हो। हिन खे शुरूआति में पंहिंजे चाचे मौसीक़ीअ जी सिख्या ॾिनी ऐं जंहिं हिन खे कलकत्ते मां पंहिंजो पहिरियों हारमोनियम बि ख़रीद करे ॾिनो। मास्टर चंद्र 12 सालनि जी उमिरि में ॻाइणु शुरू कयो। हिन पंहिंजे गीतनि ज़रिए हिंदू मुस्लिम एकता जो जज़्बो जाॻायो। हिन जो मशहूरु कलाम रुठा रहनि पर हुजनि हयातीअ में हिकु मोहबत जो गाॾो आहे। चंद्र कॾहिं तूं थो धिकी कॾहिं मां थो धिकियां तमामु घणी शोहरत हासिलु कई। हिन जे गीतनि में मोहबत प्यार अमन ऐं भाईचारे जो पैगाम शामिल आहे जंहिंखे जहिड़े बि वक़्तु ॿुधिजे थी राहत नसीब थींदी आहे। विरागे खां पोइ मास्टर चंद्र पंहिंजे गीतनि ज़रिए सिंध ऐं सिंधियुनि लाइ माण्हुनि में नओं जोश ऐं इत्साह पैदा कयो। मास्टर चंद्र जॾहिं फिल्म इंडस्ट्री में पेर पातो त हिन पहिरें फिल्म हीरो जो किरदारु अदा कयो। मास्टर चंद्र 47 साल फिल्मी दुनिया खे वक़ुफ़ कया। मास्टर चंद्र प्ले बैक ॻाइणो हो। फिल्म मौत का तूफ़ान में हिन गीत ॻाया। मास्टर चंद्र हिकु फ़नकार सां गॾोगॾु हिकु बहितरीनु अदाकार, शाइर ऐं मौसीक़ार पिणु हो। इलेक्ट्रिक साज़नि में चोटीअ जो मौसीक़ार थियो। हिन सिंध ऐं मौसीक़ीअ खे जदीद तरीक़े सां मुतारिफ़ करायो। मास्टर चंद्र जो मन मोहींदड़ आवाज़ इंसान जे संदसि नस नस खे चिमंदो हो। 22 वरियनि जी ॼमार में मास्टर चंद्र HMP कंपनीअ में 3000 कलाम रिकॉर्ड कराया। HMP कंपनीअ तरफ़ां हिन खे गोल्ड मेडल पिणु ॾिनो वियो। जॾहिं हिन मंदरनि ऐं दरगाहनि में ॻाइणु शुरू कयो त उन दौरान सिंध जो अज़ीम फ़नकार कंवर भगत कंवर राम उन जो ॻाइणु ॿुधो त भगत कंवर राम खेसि आशीर्वाद ॾींदे चयो त चंद्र फ़नी दुनिया में वॾो नालो कमाईंदो। सिंध जो महान राॻी मास्टर चंद्र पंहिंजी समूरी ज़िंदगी फ़न ऐं मौसीक़ीअ खे अर्पंदड़ ऐं हज़ारे दिलियनि ते अॼु बि राॼ कंदड़ मास्टर चंद्र जा कलाम अॼु बि सदाबहार आहिनि। मास्टर चंद्र जो म्यूज़िक बॉलीवुड जे म्यूज़िक डायरेक्टरनि पारां कॉपी कयो वियो हो। मास्टर चंद्र म्यूज़िक जे पूरी तारीख़ में वाहिद गानो हो जंहिंखे 7% रॉयल्टी अदा कई वई। ॿियनि खे 5% अदा कया विया। उणिवीह सौ 47 ईस्वी में हिंदुस्तान विरागे दौरान मास्टर चंद्र ऐं सिंधियुनि जी अक्सरियत खे सिंध में पंहिंजा घर ऐं मिल्कियत छॾण ते मजबूर कयो वियो। उन खां पोइ मास्टर चंद्र पंहिंजे हमल ज़ाल माउ, 3 पुट ऐं 3 धीअरनि गॾोगॾु ख़ानदानी मेंबरनि खे बम्बई इंडिया ॾांहुं मोकिलियो। पंहिंजे माण्हुनि जी हालति ॾिसी ऐं पंहिंजो वतन विञाईंदे हिन सिंध मां बेघर थींदड़ सिंधियुनि खे एतमाद ॾियारण लाइ
कुछ गीत ॻाइण ऐं लिखण शुरू कया। बाशऊर ऐं पढ़ियल लिखियल तबिको अॼु बि मास्टर चंद्र जे अमर कलामनि जे गौर ऐं दिलचस्पीअ सां ॿुधंदो आहे। अॼोके हिन पापी म्यूज़िक वारे दौर जंहिंमें क्लासिकल मौसीक़ीअ खे घणी अहमियत नथी ॾिनी वञे, पर मास्टर चंद्र सिंध जा उहा महान हस्ती आहिनि। जंहिंजे कलामनि खे अॼु बि सिंध जा महान फ़नकार सुर में मुमताज़ अली लाशारी जहिड़ा बहितरीन राॻी पिणु सदाबार कलाम ॻाए ॿुधंदड़नि ते सहर तारी करे छॾींदा आहिनि। सिंध जे हिन अज़ीम हस्तीअ खे असां खां विछड़ी 27 साल थी चुका आहिनि, पर हीउ अॼु बि हर बाशऊर जे दिलि में धड़के थो। सिंध जो ही महान कलाकार 77 सालनि जी ॼमार में नवंबर 1984 में देहांत करे वियो ऐं असां खां हमेशह जे लाइ विछड़ी वियो। इंशाअल्लाह उम्मीद आहे त तव्हां सभिनी ॾिसण वारनि खे हीउ वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। सो सभ खां पहिरियां तव्हां सभिनी जो महिरबानी जो असांजा पहिरियां सब्सक्राइबर पूरा थी विया आहिनि, जंहिं ते असां तव्हां सभिनी खे महिरबानी चऊं था। ऐं महिरबानी करे जेको बि नओं आहे हिन असांजे चैनल ते उहो असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे ऐं असांजे हिन वीडियो खे ज़रूरु लाइक करियो, असांजी हौसला अफ़ज़ाई करियो। त मिलंदासीं हिकु नए हिस्ट्रिकल ऐं दिलचस्प वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।